लाड़काणे में इलेक्शन जेका आहे सा उन जूं तयारियूं त पंहिंजे पूरी डिवीज़न में लाड़काणे डिवीज़न में इलेक्शन जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। पर हिकु दिलचस्प ख़बर इहा आई आहे त मीर मुज़फ़र अली बिरोही पीपल्स पार्टी छॾे थोरी देरि अॻु में GDA जॉइन कयो आहे ऐं हुन नादर अली मंगसीअ सां मीर नादर मंगसी सां मुक़ाबले करण जो ऐलान कयो आहे। मुज़फ़र मंगसी इंतिहाई संजीदगीअ सां गुज़िरियल 5 सालनि खां वठी पीपल्स पार्टी में पंहिंजो किरदारु अदा कयो। उहो फरियाल टालपुर खे वेझो सम्झो वेंदो हुयो। हुन जी जेका ख़िदमतूं डायरेक्ट पार्टी लीडरशिप सां हुयूं, हुन पार्टीअ लाइ कमु बि कयो ऐं हुनखे आसरो हुयो त पीपल्स पार्टी हर भेरे साॻा चहिरा आवाम जे अॻियां न आणींदी, खेसि टिकट ॾिनी वेंदी। इन लालच में हुन वॾी ख़िदमत कई पीपल्स पार्टी जी पंहिंजे तक में, पंहिंजे ज़िले में, कंबर शहदाद कोट में। पर कल्ह जॾहिं नएं देरे में फरियाल टालपुर साहिबा सां मुलाक़ात में खेसि टिकट न ॾिनी वई त हू उतां ॾुखारो थी आयो ऐं अॼु हुन ऐलान कयो आहे त हू PS 14 ते मीर नादर मंगसीअ सां मुक़ाबिलो कंदो GDA जे प्लेटफॉर्म तां। मुज़फ़र जी नई एंट्री आहे ऐं हुनखे इहो बावर करायो वियो आहे त सुल्तान अहमद ख्वावर, मीर सुल्तान ख्वावर, जेको अॻु में इन साॻी तक तां MP रही चुको आहे, उहो हिन दफ़े 2 जायुनि तां हुन फार्म भरियो आहे। बिलावल साहब जे मुक़ाबले में बि त उन जी बि खेसि हिमायत हासिलु आहे। होॾां पीपल्स पार्टी जे कुझु अॻुवाणनि जूं बि खेसि हिमायतूं हासिलु आहिनि। पीपल्स पार्टी जे कारकुननि जूं बि हिमायतूं खेसि हासिलु आहिनि ऐं इहो बि चयो पियो वञे त नाहिद ख्वावर जंहिं PTI जी जेका कारकुन रही आहे ज़बरदस्त, ऐं लास्ट टाइम बि हुन नादर मंगसी साहब सां मुक़ाबिलो कयो हो, उहा बि मुमकिन आहे त सुभाणे संदसि हिमायत में हथु खणी वञे। इन जे करे मुज़फ़र जी पोज़ीशन मज़बूत थी रही आहे। इलेक्शन जेतोणीकि नादर मंगसी खटी सघे थो, हुनजो वॾो हिकिड़ो ग्राउंड आहे। हुनजो ब्रदर हमेशह MP MNA थींदो रहंदो आहे ऐं पाण MP थींदो रहंदो आहे। हिकु दफ़ो जॾहिं हुन इहा इलेक्शन हाराई हुई त उन में उहो पाण न बीठो, अमेरिका वियल हुयो, त हुनजो आवाम सां राब्तो बि आहे, उहो इलेक्शन खटी सघे थो। पर चवनि था तक जा माण्हू, ॻोठ जा माण्हू, शहदाद कोट जा माण्हू त नादर मंगसी खे अॻु में अहिड़ो टफ टाइम कंहिं न ॾिनो आहे जहिड़ो शायदि खेसि मुज़फ़र बिरोही ॾे। हीअ दिलचस्प सूरत हाल पैदा थी आहे। नादर मंगसीअ जे मुक़ाबले में मुज़फ़र बिरोही पंहिंजो इलेक्शन विढ़ण जो ऐलान कयो आहे। बिरोहियुनि जा वोट बि आहिनि, बिरोहियुनि जा माण्हुनि सां लाॻापा तालुकात बि तमामु घणा सुठा आहिनि। त उन जे करे इहा तवक़ कई पई वञे त जेकॾहिं मुज़फ़र बीही थो वञे त हू नादर मंगसीअ खे टफ टाइम ॾेई सघे थो PS 14 ते। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वावर खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।